नाणे वारो वफ़ाक़ी वज़ीर इसाक़दार सवाल पुछण तां सहाफ़ीअ मथां कावड़िजी पियो। IMF सां कॾहिं ॻाल्हियूं कामयाब थींदियूं? सहाफ़ीअ जो इसाक़दार खां सवाल। इसाक़दार IMF बाबति पुछल सवाल जो को बि जवाबु न ॾेई सघियो। नाणे वारे वज़ीर सिक्योरिटी अमले खे सहाफ़ीअ खां मोबाइल फ़ोन खसण जूं हिदायतूं पिणु कयूं। वफ़ाक़ी हुकूमत पारां सदरे बोर मुतासिरनि जी हाउसिंग स्कीम लाइ सूबाई हुकूमत खे 25 अरब रुपया ॾिना वेंदा। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसाक़दार जो क़ौमी असेंबली में ख़िताब संदसि चवण आहे त गुज़िरियल साल बरसातुनि सबबि सिंध सभ खां वधीक मुतासिर थियो। सॼे मुल्क में बोर मुतासिरनि जी बहालीअ लाइ 16 अरब 30 करोड़ डॉलर जी ज़रूरत आहे। बोर मुतासिरनि खे अकेलो न छॾियो वेंदो। बोर मुतासिरनि लाइ 11 अरब डॉलर जा मनसूबा हूंदा। मुस्तहक़ औरतुनि जी माली मदद हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। सुप्रीम कोर्ट सिविलियंस जो फ़ौजी अदालतुनि में ट्रायल रोकण लाइ स्टे ऑर्डर वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। चीफ जस्टिस रिमार्क्स आहिनि त मुमकिन आहे त प्रैक्टिस एंड प्रोसीजर बिल ते स्टे ऑर्डर ख़त्म कयो वञे। फ़ौजी अदालतुनि में सिविलियंस जे ट्रायल ख़िलाफ़ दरख़्वास्तुनि ते ॿुधणी कंदड़ 9 रुकनी बेंच टुटी वई। जस्टिस क़ाज़ी फ़ाइज़ ईसा ऐं जस्टिस सरदार तारिक मसूद बेंच खां धार थी विया। जस्टिस क़ाज़ी फ़ाइज़ ईसा जो चवणु आहे त हू इन बेंच खे बेंच तसवुरु नथो करे। ईअं नथो थी सघे त पंहिंजे हलफ़ जी भञकड़ी कयां। जेसीं ताईं प्रैक्टिस एंड प्रोसीजर एक्ट ते फ़ैसिलो नथो थिए तेसीं ताईं हर बेंच गैर क़ानूनी हूंदी। जस्टिस सरदार तारिक मसूद जो चवणु आहे त हू बि जस्टिस क़ाज़ी फ़ाइज़ ईसा सां इतफ़ाक़ करे थो। ॿिनि जजिस जे एतिराज़ खां पोइ चीफ जस्टिस 7 रुकनी नई बेंच जोड़े छॾी। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर ग़ुलाम सरवर ख़ान बि तहरीक इंसाफ़ खां धार थियण जो ऐलान करे छॾियो। ग़ुलाम सरवर ख़ान 9 मई वारनि वाक़िअनि जी मज़म्मत कंदे चयो आहे त जेको कुझु 9 मई ते थियो सो ग़लति थियो। पाक फ़ौज मुल्क जी बक़ा ऐं सलामतीअ लाइ वॾियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। फ़ौजी ठिकाणनि ते हमला बर्दाश्त जोॻा न आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान विच में पेरिस में नए आलमियाती मालियाती मुआहिदे बाबति सरबराही इजलास जे मौक़े ते मुलाक़ात। गॾियल दिलचस्पी जे मामलनि ते ख़्यालनि जी ॾेवत। शहबाज शरीफ़ पारां सऊदी बादशाह शाह सलमान बिन अब्दुल अज़ीज़ लाइ नए ख़्वाहिशुनि जो इज़हार। सऊदी शहज़ादे पारां बि पाकिस्तान जे हुकूमत ऐं अवाम लाइ ख़ैर सगारे जज़्बनि जो इज़हार कयो। बेतरफ़े सहकार खे हथी वठण ते इत्तिफ़ाक़। सिंधरे ट्रांसपोर्ट खाते पीपल्स बस सर्विस लाइ एप्लीकेशन लॉन्च करे छॾी। इतलात ट्रांसपोर्ट ऐं मास ट्रांज़िट वारे वज़ीर शर्जील इनाम मेमण एप्लीकेशन जो इफ़्तिताह कयो। संदसि चवण आहे त हीअ ऐप माण्हुनि में तमामु घणी लाभाइती साबित थींदी। ऐप ज़रिए मुसाफ़िर सिधी रीति शिकायतूं बि करे सघंदा। कराचीअ में वधीक ट्रांसपोर्ट जी ज़रूरत आहे। जुलाई महीने में वधीक बसूं घुरायूं पियूं वञनि। रेड लाइन BRT ते ॾींहुं राति कमु हली रहियो आहे। BRT बसूं बायोगैस ते हलंदियूं जेके माहौल दोस्त हूंदियूं। इंटेलिजेंस ट्रांसपोर्ट सिस्टम तहत गाॾियुनि जी मॉनिटरिंग कई वेंदी। गाॾियुनि में CCTV कैमराऊं बि लॻाई वेंदियूं। कुझु शिरपसंदनि गाॾियुनि खे बाहियूं ॾिनियूं ऐं शीशा टोड़िया। शिरपसंदनि वधीक बसुनि खे साड़णु चाहियो पर ड्राइवरनि बचाए वरितो। जेके बस ड्राइवर वधीक भाड़ो उगाड़ींदा उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। सिंध हुकूमत ऐं अवाम जे सख़्त एहतजाज खां पोइ हायर एजुकेशन कमीशन यूनिवर्सिटियुनि में होली मल्हाइण ते पाबंदीअ वारो फ़ैसिलो वापसि वठी छॾियो। यूनिवर्सिटियुनि वारे सूबाई वज़ीर इस्माइल राहू ऐं सक़ाफ़त वारे वज़ीर सरदार शाह हेग जे अहिड़े फ़ैसिले जी मुख़ालिफ़त कई हुई। सिंध हुकूमत यूनिवर्सिटियुनि में होली मल्हाइण ते पाबंदी वारे हेग जे फ़ैसिले खे मज़हबी रवादारी जी भञकड़ी पिणु क़रार ॾिनो हो।